जैकबाबाद का ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखरानी की रिपोर्ट मुताबिक जैकबाबाद फरसुदा तालीमी निज़ाम सबब तालीम तबाह थी चुकी है। लखें ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि ऐं ॿिटे तालीम ज़रिए अमीर ऐं ग़रीब में फ़र्क़ु विधो वियो आहे। GTI जे मरकज़ी कन्वीनर जी प्रेस कॉन्फ्रेंस ख़बर मूजिब जंहिंमें ते उलमा इस्लाम पाकिस्तान जे मरकज़ी कन्वीनर मलक मोहम्मद अवैस चयो आहे त मुल्क जो तालीमी निज़ाम फरसुदा थी चुको आहे। 77 साल गुज़रण जे बावजूद बि असांजे मुल्क में अञा ते अंग्रेज़ लॉर्ड मकालीअ जो तालीमी निज़ाम राइज आहे। सिंध जा तालीमी इदारा तबाह थी चुका आहिनि। लखें ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। सरकारी स्कूलनि में बुनियादी तालीम जी खोट आहे। ॿिटे तालीमी निज़ाम राइज करे अमीर ऐं ग़रीब में फ़र्क़ु पैदा कयो वियो आहे ऐं तालीमी इदारनि मां रहबरनि ऐं अॻुवाणनि जी जाइ ते क्लार्क ऐं मुलाज़िम पैदा कया पिया वञनि। हुननि अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार जंहिंमें त उलमा इस्लाम सिंध जे तर्जुमान ज़िले अमीर जैकबाबाद डॉक्टर AG अंसारी जी रहायशगाह ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। उन मौक़े ते चई वाइजा सूबाई तर्जुमान डॉक्टर AG अंसारी, ज़िले जनरल सेक्रेटरी मौलाना सलीमुल्लाह बिरोही, सूबाई कन्वीनर मोहम्मद उसामा हालिजवी, मरकज़ी मुआविन कन्वीनर मोहम्मद मुहकमुद्दीन बिरोही ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। मरकज़ी कन्वीनर वधीक चयो त सिंध जे तालीमी इदारनि जी हालत इहा आहे जो स्कूलनि में पीअण जो पाणी बि मुयसर न आहे। फर्नीचर जी खोट आहे। ॿार ज़मीन ते वेही तालीम हासिल करण ते मजबूर आहिनि। सभई स्कूलनि जूं चौधी वारियूं ऐं इमारतूं ई न आहिनि। जेकॾहिं तालीमी इदारनि जी सूरत हाल अहिड़ी रही त असां पंहिंजनि ईंदड़ नसलुनि जो मुस्तक़बिल कीअं बचाईंदासीं। हुन चयो त रोज़ानो यूनिवर्सिटियुनि में अलमनाक वाक़िया पेश अची रहिया आहिनि ऐं पंजाब यूनिवर्सिटी जे ताज़नि वाक़ियनि ते अदालती कमीशन क़ाइमु कयो वञे। हुन चयो त गॾियल तालीमी निज़ाम जे बदिरां न्याणियुनि लाइ अलॻि यूनिवर्सिटियूं ऐं कॉलेजिस ठाहिया वञनि त जीअं अहिड़नि अलमनाक वाक़ियनि खां बची सघिजे। हुन चयो त GTI मुल्क में बहितर तालीमी निज़ाम ऐं नौजवाननि जी बहितर तरबियत लाइ कमु करे रही आहे। जेकॾहिं नौजवाननि जी तरबियत बहितर थींदी त मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत करे सघंदा। उन मौक़े ते हुन मुतालबो कयो त मुल्क जे हर ज़िले में यूनिवर्सिटी क़ाइमु कई वञे, शागिर्द यूनियन खे बहाल कयो वञे ऐं सरकारी स्कूलनि में सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि।